जेड़ो तुझो नाम बाझ बेओडाई मंगारी थंबेरी थूणिए तू छपर तू छाम कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबका। लोक अदब सिलसिले जे 59 प्रोग्राम आलमी ओताक में मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼोके हिन आलमी ओताक जे कचहरीअ में लोक रंग कचहरी में लोक अदब कचहरी में हम सफ़र साथी आहिनि निसार अहमद लाशारी, रईस मोहसिन ख़ान ऐं रईस मीर मोहम्मद सां गॾु मुज़म्मिल लाशारी। जी दोस्तो, अॼोको सुबुह सुबुह सां आलमी ओताक वक़्त जे हालतुनि खे ॾिसी करे अवां ताईं उन सफ़र में अवां खे हम सफ़र बणायोसीं जंहिं सफ़र में असां पंहिंजे ॾाहे ॾात धणी सिंध जे तमामु नाले वारे ॾाहे ॾात धणी सदा हयात सुघड़ मरहूम रहमतुल्लाह अब्बासी जे तज़ियत लाइ संदसि तॾे ते वञी रहिया हुआसीं। मोरो शहर भरिसां दरियाह बंद जे किनारे ते कांदड़ा कॉलोनी में ऐं उन सहन ते पहुची उन जे पोयरनि सां ॾुख सूर हाल ओरियासीं। हींअर उहो असांजो सफ़रु वापसी जो आहे। चाहियोसीं पिए त वापसी जे सफ़र में अवां ॾेही ऐं परॾेही पिरनि सां हाल ओरियूं सूर सलियूं ऐं कयूं के रस रिहाणियूं कुर्ब कहाणियूं इन उमेद सां तव्हां रोज़ जे मामूल जियां पंहिंजे मुहबतुनि सां नवाज़ींदा रहंदा। भलीकार मोहतरम दीन मोहम्मद तीवणो साहब अवां जी महिरबानी, मोहम्मद आरिफ बुगियो साहब अवां जी महिरबानी, शफ़ी करमी साहब अवां जी महिरबानी, कामरानी साहब अवां जी महिरबानी, रज़ा शोरो साहब अवां जी महिरबानी, दमशाद अली सारियो अवां खे भलीकार, नूर हसन साईं बहितरीन वरी महिरबानी अवां खे भलीकार, मुजीब टोटाणी असांजो तमामु बहितरीन लालू राइक जो सीनियर सहाफ़ी सजण अवां खे भलीकार, मक़सूद अहमद साहणी अवां खे भलीकार, बशीर रिंद अवां खे भलीकार, इफ्तिखार अहमद मेमण साईं सलाम वालेकुम अस्सलाम भाउ वरी महिरबानी अवां खे भलीकार, नूर हसन अवां जी महिरबानी, ज़फ़र एच शाहाणी वरी महिरबानी अवां खे भलीकार, सैयद नूर मुस्तफ़ा शाह मातली खां साईं अवां जी महिरबानी अवां खे भलीकार, अलाह जुड़ियो एजे हिंगोरजो साहब अवां जी महिरबानी अवां खे भलीकार, इम्तियाज़ गुरगेज़ असांजे पावर हाउस जामशोरे जो सियासी अॻवान वरी महिरबानी, इक़बाल अमन महर असांजे सलाद जो मरकज़ी तर्जमान अवां खे भलीकार, मोहम्मद बख्श अवां खे भलीकार, फयाज़ ताहिरी अवां खे भलीकार, सभिनी सजणनि जी महिरबानी लख लाइक किरोड़ कुर्ब, इमरान अब्बासी अवां खे भलीकार, अनवर हुसैन शोरो अवां खे भलीकार, मोहतरम मोहम्मद यासीन सचो साहब पाण खे कनाए पियो भलीकार। सजणो ही लोक अदब सिलसिले जो असांजो जेको आलमी ओताक प्रोग्राम आहे उन आलमी ओताक में अवां जा मोहब्बत भरिया मैसेज बि शामिलु कंदा आहियूं, प्यार भरिया पैगाम, अवां जा नींहं भरिया न्यापा ऐं अवां जी मोकिलियल उमाणियल ख़ूबसूरत शाइरी। मोहतरम रसूल बख्श लाड़ साहब अवां जी महिरबानी, मीर आकिब मस्तोई अवां खे भलीकार ऐं मां थोराइतो आहियां मोहतरम हातिम मल्ला ऐं असांजे रेडियो आर जे तमामु बहितरीन मेज़बान शाहीन सिंधी साईं अवां खे भलीकार, लख लाइक किरोड़ कुर्ब, मोहम्मद हनीफ़ अवां खे भलीकार, लख लाइक किरोड़ कुर्ब, अवां जा नींहं भरिया न्यापा ऐं सिक भरिया सलाम उन्हनि जो सिलसिलो जारी आहे। असांजो मोहतरम दोस्त इफ्तिखार अहमद मेमण साहब अवां खे भलीकार। अवां लिखियो आहे अवल्लाहु अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो साराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम थो जोड़ूं जोड़ जहान जी।
राजा रशीद कुंभर हमारी महिरबानी। मीर आकिब मस्तोई चवन था VIP ब्रो सजन वरी महिरबानी। फैज़ मोहम्मद लाशारी सजन अवां खे भलीकार। अवां दादू खां असां सां हिन कचहरी में आलमी उताक में गॾु हूंदा आहियो ऐं हींअर असां उन दादू खां जाम शोरे जे सफ़र जे दौरान हिन लोक अदब सिलसिले जे प्रोग्राम में अवां सां गॾु आहियूं। मां इंतिहाई थोराइतो आहियां ऐं दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थो असांजे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जे गोहर ऐं मुंहिंजे मुर्शिद हादी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे पैगाम जो मस्तानो परवानो दीवानो मोहतरम साईं फज़ल सुमरो साहिबु असांजो इल्मी अदबी तैलीमी माहिर साईं फज़ल साईं अवां खे आलमी उताक में भलीकार वॾी महिरबानी। अवां जा कुर्ब अवां असां सां गॾु आहियो लख लाइक़ अवां जूं मुहबतूं जूने जो फ़हीम पाण सां गॾु आहे। जूने जे फ़हीम खे बि असीं हिन प्रोग्राम आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। दोस्तो अवां हीअ असांजी राह रस्ते जी कुर्ब कचहरी चाहियोसीं पिए त हीअ असांजो सफ़र बि सुहिणे नमूने सां गुज़रे ऐं अवां जी ज़िंदगी जे उन सफ़र में अवां सां बि गॾु हुजूं। अवां खे ॿुधायूं अवां जी फरमाइश ते तमामु बहितरीनु सुठा सुहिणा आलाप मां थोराइतो आहियां मोहतरम रईस बच्चन दे रईस अल्लाह बचाए शोरे साहिब जो जेके पंहिंजे हिन कुर्ब कचहरी आलमी उताक में पाण खे कनाइनि पिया ॿुधनि पिया। साईं अवां जी महिरबानी ऐं उन सां गॾोगॾु प्रोफेसर साईं शमसदीन सोमरो साहिबु साईं अवां जी महिरबानी लख लाइक़ किरोड़ कुर्ब अवां जूं महिरबानियूं अवां असां सां गॾु आहियो। प्रोग्राम जी शुरूआत कयूं था उस्ताद वहीद अली ऐं जी आबदा परवीन जे तमामु ख़ूबसूरत दुगाने सां अवां जे समातुनि ताईं इन उमेद सां तव्हां असां सां गॾु हूंदा ऐं पंहिंजा प्यार भरिया पैगाम ऐं सिक भरिया सनेहा असां ॾांहुं मोकिलींदा रहंदा। मोहतरम साईं अयूब लिगारी साहिबु अवां खे बि दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। अचो त हलूं था सुर ऐं साज़ ॾांहुं। मरी वञा तुंहिंजे मुल्क में खठी कफन ॾे उते लोड़ लटे जुदा जिते छुपा जांगीरनि जा वञा मारू वड़न दे छेला कहीं दिन छोड़िया छेला कहीं दिन छोड़िया बदड़ा पियन न खीर पांजानी बांधियानी सांगियानी आहिया बदड़ा पियन न खीर पांजानी
पोइ जो थियमि कमाल अहिड़ो वठी हाल मियां कीअं वञा वतन में कढु बंदियाणी बंद मां कढु बंदियाणी बंद मां जीअरे लाहे ज़ंजीर पांजाणी बांदियाणी सांगियाणी आहियां जीअरे लाहे ज़ंजीर पांजाणी बांदियाणी सांगियाणी आहियां सूमरा दा जिन जी अथ में उकीर से मारू रहन मलीर सूमरा दा जिन जी अथ में उकीर से मारू रहन मलीर जेहा जे तेहा वो मारू मनिया जेहा जे तेहा जेहा जे तेहा वो मारू मनिया मुझे ॾू मलीर में चूंड मौत में मुझी आह या मियां कॾहिं किराईंदे कोट खे अदियों शाह लतीफ जे लालो लाल लतीफ जे हान्या करन हमीर पांजाणी बांदियाणी सांगियाणी आहियां हान्या करन हमीर पांजाणी बांदियाणी सांगियाणी आहियां सूमरा दा जिन जी अथ में उकीर से मारू रहन मलीर सूमरा दा जिन जी अथ में उकीर से मारू रहन मलीर पांधियाणी बांदियाणी सांगियाणी आहियां पांधियाणी बांदियाणी सांगियाणी आहियां सूमरा दा जिन जी अथ में उकीर से मारू रहन मलीर सूमरा दा जिन जी अथ में उकीर से मारू रहन मलीर उमर दावो जन जी अथम उकीर से मारू रहन मलीर। जेहा जे तेहा मूं मारू मञिया मुंहिंजे ॾियूं त मलीर में चूंडिन मोक में हा मुंहिंजी आह इहा त कॾहिं केराईंदे कोट खे। सॼणो प्रोग्राम आलमी ओताक लोक अदब सिलसिले जो 59वां प्रोग्राम मां आहियां मुंहिंजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मां मोहतरम अमानुल्लाह लाशारी जेको असांखे लाड़काणे साह सेबाणे खां कनाए पियो ॿुधे पियो उनखे दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थो। ख़ादिम हुसैन जमाली साहिबु अव्हांजी महिरबानी, अव्हां इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जा निराला नाम आहियो ऐं फेसबुक लाइव में माशाअल्लाह तव्हां जूं बि तमामु बहितरीन ख़िदमतूं ॿोली ऐं अदब जे हिन सफ़र में अव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असां सां गॾु आहियो। अव्हांखे भलीकार चऊं था। शमसदीन सोलंगी साहब पाण खे कनाइनि पिया। शमसदीन सोलंगी अव्हांजी महिरबानी, अव्हांखे दिलि जे गहराइनि सां आलमी ओताक में भलीकार। जी दोस्तो, हींअर शुरूआत में मुर्शिदादी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे तमामु बहितरीन उन्ही आलापन सां अव्हांखे अव्हांजे रूह खे राज़ी कयोसीं, जंहिंमें उस्ताद वहीद अली ऐं आबदा परवीन जेके लतीफ़ साईंअ जूं सिटरूं लतीफ़ साईंअ जे उन कलाम खे असां ताईं
पंहिंजे उन निराले ॾांव निराले अंदाज़ सां पहुचाए रहिया हुआ त यकीनन लतीफ़ साईं जो पैगाम उहो अव्हां सुर ऐं साज़ ते पढ़ो या सुर ऐं साज़ खां सवाइ पढ़ो, यकीनन रूह खे राहत ॾींदड़ आहे। छो त तार तंद जेका आहे उन जो मूजिद असांजो मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई घोट आहे ऐं उन भेटाई घोट असांखे जेका तंद ॾिनी आहे, तार ॾिनी आहे, तन तस्बीह मन मणियो दिलि दंबूरो जन, तन तस्बीह मन मणियो दिलि दंबूरो जन, तंदूं से तल भजूं वहदत सुर वजन, वहदहू ला शरीक लहू इहो ई राग रगुन से सुता मर सूहन निंड इबादत तन जी। यानी जन जागण मां जस माणियो, उन्हनि जागण वारनि जस माणींदड़नि जॾहिं सुम्ही निंडूं कयूं त उन्हनि जी निंड तो असां वारी न हुई। छो त असीं जॾहिं लतीफ़ साईं जे कलाम खे पढ़ूं था, ससुई जॾहिं निंड कई त पंहिंजो पुन्हो विञाए वेठी, सुते संझेई थो मुंहुं वेढ़ी मुंहनि जीअं, पर लतीफ़ साईं फरमायो सुते संझेई थी मुंहुं वेढ़ी मुंहनि जीअं, ओजागो अखियुनि खे तो ॼातो न ॾेई, हथां तो पेई थी कचो केचिन खे चवीं। यकीनन जन जागण सां जस माणियो, उन्हनि जो जागण बि इबादत आहे त उन्हनि जी निंड बि इबादत आहे। ऐं अहिड़ी निंड जेका ग़फ़लत वारी न हुजे, अखियूं भली निंड हुजनि पर दिलि बेदार आहे। त यकीनन कई अल्लामा इक़बाल खे चयो त इक़बाल सिंध जे सरवाण ऐं सिंध जे सरताज सूफ़ी शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह इहो कीअं चयो आहे। इक़बाल पुछे थो त छा थो चवे। साईं लतीफ़ साईं फरमाए थो त उपटियां तांदियूं, उपटियां तांदियूं पूरियूं पिरी पसन, वञी रोज़ रसन हबीबाणे हुजरे। त माण्हुनि पुछियो इक़बाल इहो कीअं थो थी सघे त अखियूं इंसान जॾहिं निहारींदो आहे, ॾिसंदो आहे त नेण खोले, नेणनि सां निहारबो आहे त अखियूं खोले ॾिसबो आहे, छा करे अखियूं बंदि करे बि कंहिं ॾे ॾिसी सघिजे थो। त इक़बाल जेको ख़ुदि शाइर मशरिक़ आहे, हू सिंध धणी असांजे मुर्शिद लतीफ़ साईंअ जे उन्हनि सिटरुनि जी न रुगो हिमायत करे थो, पर उन हिमायत में पंहिंजो पैगाम बि ॾेई रहियो आहे। इक़बाल चयो त लतीफ़ साईं सही चयो आहे। इक़बाल लतीफ़ साईं छा चयो आहे? इक़बाल चयो त उल्टी ही चाल चलते हैं दीवान गाने इश्क, उल्टी ही चाल चलते हैं दीवान गाने इश्क, आँखों को बंद करते हैं दीदार के लिए। तॾहिं मुंहिंजे मुर्शिद आदि रबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह त फरमायो, इहा ई त ॻाल्हि कई त हबीब अची जे हेकार मूं सारींदे सुपरी, त पेरें धरियां पिंबड़ियूं हंध विछायां वार, साजन सभु ॼमार हूं त गोली थी त गुज़ारियां। ए सुण अब्दुल लतीफ़, यादि कई यार खे पिरीअ जे पार खे, छा भला कॾहिं पिरीं आयो, तुंहिंजी सिक, तुंहिंजी उकीर, तुंहिंजो प्यार, तुंहिंजो पाबोह मक़बूल ऐं मंज़ूर बि थियो। चईं हा बिल्कुलु मुंहिंजो महबूब आयो, भला आयो त का रोशनी थी हूंदी, का चमक थी हूंदी। भेटाई फरमायो छो न, ओंदा ही अध रात जो पिरीं पसायो पाण, ओंदा ही अध रात जो पिरीं पसायो पाण, तॾहिं
ए भेटाई छा थियो? चई तॾहिं चंड कतियुनि साण पेही वियो पाताल में। जॾहिं मुंहिंजो महबूब आयो त मुंहिंजो महबूब जंहिंखां दुनिया काइनात जो समूरो हुस्न ख़ैरात घुरंदो आहे। छो त ज़िंदगी ज़मीन के, कंहिं उर्दू वारे शाइर चयो आहे त ज़िंदगी ज़मीन के सीने में रह गई, जन्नत कनीज़ बन के मदीने में रह गई, फूलों का हुस्न हज़रत यूसुफ़ को मिल गया, फूलों का हुस्न हज़रत यूसुफ़ को मिल गया, खुशबू मेरे आका के पसीने में रह गई। त यकीनन उहा खुशबू जहीं जे पाक पसीने में एॾी खुशबू आहे, हर कोई फ़िदा है बिन देखे, दीदार का आलम क्या होगा। मां थोराइतो आहियां, भली कार चवां थो मोहतरम साईं अली ॾिने साहिब जन खे वॾी महिरबानी। प्रोफेसर साईं असांजा शमशाद अहमद सुमरो साहिब जन मोहब्बत वारे मर्कज़, मोहब्बती माण्हुनि जे मर्कज़ मोरे शहर खां पाण सां गॾु आहिनि ऐं प्रोग्राम में हिक विख अॻिते वधाईंदे साईं जे मोहब्बत भरे मैसेज, सिक भरे स्नेह खे शामिलु कंदा हलूं। साईं लिखनि था त साईं ज़बरदस्त, वाह वाह, ख़ूबसूरत प्रोग्राम। साईं अवां जी महिरबानी, लख लाइक। अवां जूं मोहबतूं, अवां जा कुर्ब, अवां जूं चाहतूं खणी असीं वरी उन साॻे सफ़र तरफ़ रवाना आहियूं जंहिं सफ़र तां अवां ताईं पहुची अवां सां रूह रचींदियूं कयूंसीं ऐं अवां सां के प्यार प्रेम जा, के रूहानी रंग जा, के रूहानी इसरार। अॼु अजीब कैफ़ियत वारी कचहरी हुई ऐं उन कचहरीअ में रूहानी रंग बि हुयो त इश्क ऐं अदब जो ढंग बि हुयो ऐं चाहत वारो चुरंदड़ चंग बि हुयो, मोहब्बत वारो मंग बि हुयो। यकीनन इहो हिकिड़ो तमामु कुर्ब भरी कचहरी जो आलाप हो। मोहतरम अब्दुल रशीद बुरफ़त साहब पाण खे कनाइनि पिया कराची खां, वरी महिरबानी। सुहेल जान पाण सां कासमाबाद हैदराबाद मां गॾु आहिनि। सनाउल्ला लाशारी अव्हां खे भली कार चऊं था। वॾा वड़ लख लाइक, किरोड़ कुर्ब अव्हां सजननि जा मूंसां गॾु आहियो। जी दोस्तो, त ॻाल्हि करे रहिया हुआसीं सुहिणे मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाईअ जी। त सुहिणो अब्दुल लतीफ़ उन महबूब खे जॾहिं तो चयो त हबीब अची जे हे कार मूं सारींदे सुपरी, त हबीब आयो। पोइ जॾहिं चंड कतियुनि साण पेही वियो पाताल में, त भला उन महबूब जो हुस्नो जमाल ए सुहिणो अब्दुल लतीफ़ तोखे कीअं नज़र आयो? का थोरी झलक असांखे ॿुधा। भला आम दुनिया जा मजाज़ी महबूब त चवंदा आहिनि त असांजो मजाज़ी जेके आशिक़ आहिनि उहे पंहिंजे महबूब खे तशबीह ॾींदे चवंदा आहिनि त असांजो सुहिणो त चंड जहिड़ो आहे। जीअं शेख अयास या ॿियनि, अड़े चंड प्रीतो त ॾिठो नाहे, संदसि चाह संदसि मंड ईअं आहे जीअं तूं। त इहे सॼा तसलसुल शाइरनि पंहिंजे उन अंदाज़ सां बयानु कया आहिनि। त सुहिणो अब्दुल लतीफ़, भला इहो माण्हुनि जो चवणु सही आहे त असांजो यार चंड जहिड़ो आहे? साईं फरमायो, न, चंड सां बि मूं ॻाल्हायो आहे। चंड चवाएं सच जे मथियां मूर न भाईं, कॾहिं उभिरी सनड़ो कॾहिं उभिरी गच, जो मुंहं में ॿरई मच सो पदम पिरियां जे पेर में। हे सुहिणो अब्दुल लतीफ़, भला जे चंड जहिड़ो नाहे त भला महबूब खे उन चमक वारो हुस्न वारो सिज चई सघिजे थो? साईं फरमायो, न, मां पंहिंजे महबूब खे न चंड चवां थो न सिज चवां थो। साईं छो? साईं फरमायो त सहसें सिजन उभरे 84 चंडनि, सहसें
यानी सवें सिज उभरनि ऐं 84 चंड उहे हर महीने जे अंदरि 7 चांड्रोकी वारा चंड उभरंदा आहिनि ऐं उन्हनि 7 चांड्रोकी वारा चंड जेके 7 रातियूं आहिनि 7 ॿारो 84 त लतीफ़ साईं फरमायो त सहसे सिजन उभरे 84 चंडनि बिलाहिरी पिरियनि सभु हूंदा हो भाया। यकीनन उन्हें मुर्शिद लतीफ़ जो तमाम आफाकी पैगाम हमारा मोहब्बत भरिया मैसेज मोट मौजूद आहिनि। मोहतरम इफ्तिखार अहमद मेमन साहब लिखनि था त ॾाढा सुहिणा ते मन मोहणा तिर तिर ते ॾियां ॻाल्हियां, ॾाढा ओगा ते मन मोगा घर घर में ॾियां ॻाल्हियां, कल में लातियां अखड़ियां अॼु पखड़ियां केॾियां ॻाल्हियां, इश्क कीतियां उस्ताद बुखारी ते ॾियां ॾियां ॻाल्हियां। उस्ताद बुखारी जो तमामु बहितरीन आलाप मोहतरम इफ्तिखार अहमद मेमन साहब अवां जी महिरबानी अवां जे मोहब्बत भरे मैसेज खे पंहिंजे आलमी ओताक में शामिल कयोसीं। असांजो बरक सहाफ़ी बहितरीन कलमकार बहितरीन तज्ज़े निगार मोहतरम गुल सेवाणी साहब कनाए पियो। गुल सेवाणी साहब अवां खे आलमी ओताक हिन राह रस्ते जी कुर्ब कचहरी में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था, वरी महिरबानी। मुश्ताक भट्टी साहब पाण खे कनाइनि पिया ॿुधनि पिया ऐं चवनि था बहितरीन सजण जी महिरबानी लख लाइक किरोड़ कुर्ब। मोहतरम मोहम्मद अयूब लिगारी साहब जन जाम शोरो सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी खां पाण सां गॾु आहिनि। चवनि था सर अल्लाह पाक तव्हांखे वरी जमार ॾिए। साईं आमीन सुमा आमीन। लख लाइक किरोड़ कुर्ब अवां जूं मोहबतूं। मदीने मुनवरा खां असांजो तमामु बहितरीन शाइर ऐं बलोड़ दोस्त मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो साहब पाण सां गॾु आहे। लिखे थो चोरी चोरी प्रोग्राम पिया कयो साईं। सजण चोरी कॾहिं लिकंदी न आहे, असीं आलमी ओताक खोलियो वेठा आहियूं। दुनिया वारा पंहिंजे इलाइक़नि ॻोठनि ऐं घरनि जे ॿाहिरां ॻोठड़नि जे अंदरि ओताकूं खोलियो वेठा आहिनि। हीअ असांजी त आलमी ओताक आहे जंहिंमें अवां मदीने खां वेंदे अमान कतर दुबई कच्छ भुज इंडिया वारे इलाइक़े खां बि असांजा महिमान असां सां गॾु बि आहिनि। अवां सां गॾोगॾु असांजो तमामु बहितरीन दोस्त मोहतरम हाजी ज़मीर हुसैन चांडियो लिखनि था साईं अस्सलाम वालेकुम। हाजी साहब वालेकुम अस्सलाम, वरी महिरबानी। अवां लिखियो आहे त सिक जो सलाम सऊदी अरब खां। सजण वालेकुम सलाम, वरी महिरबानी। लख लाइक किरोड़ कुर्ब अवां जूं महिरबानियूं। अवां ॿुधो पिया मां असांजे इल्मु अदब ॾात ऐं राहप जे सफ़र में असांजे तमामु बहितरीन उस्ताद ऐं तइलीमी माहिर मोहतरम साईं रोशन बिरहमानी साहब खे दिलि जे गहराइनि सां प्रोग्राम में भली कार चवां थो। सुधीर अली मल्लाह ॻोठ करण खान शोरो कासमाबाद हैदराबाद मां पाण सां गॾु आहिनि। अवां जी महिरबानी दोस्तो। हींअर हलूं था रोना लैला जो तमामु ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ अवां जे समाअतुनि ताईं। दिलड़ी यार दुकारी
मखदूम मोहम्मद ज़मान उर्फ तालिब मौला साईं जी तमाम ख़ूबसूरत शायरी। आवाज़ हो रूना लैला जो। दोस्तों प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो आलमी उताक। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मां सभिनी सॼणनि जो थोराए थो जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए मुंहिंजे हिन प्रोग्राम में ॿुधनि पिया। एहसास मीरल असांजे सिंध जो तमामु नाले वारो ॾाहो ॾात धनी पाण खे कनाए पियो। अख़्तर मीरानी अवां खे भली कार चऊं था। शरीफ़ अली अवां जी महिरबानी। मोहम्मद ज़रीफ़ सारियो पाण खे सऊदी अरब जिद्दा खां कनाए पियो पाण सां गॾु आहे। सिराज दिल महर असांजे सिंध जो तमामु नाले वारो ॾाहो ॾात धनी पाण सां गॾु आहे। वॾी महिरबानी। ऐं उन सां गॾोगॾु मां थोराए थो आहियां मोहतरम ज़ुबैर सिक जो सलाम। ॻोठ मिठो गाओ इल्मी अदबी दीनी ऐं आशिक़ रसूल जो शहर आहे। ऐं अव्हां खे ज़ुबैर अहमद तमामु दिलि गहराइनि सां भली कार चवां थो। हिन असांजे चाहत भरे प्यार भरे इल्मु अदब सकाफ़त जे सान्याह वारे हिन प्रोग्राम आलमी उताक में मोहम्मद ज़रीफ़ सारियो पाण सां गॾु आहे ऐं लिखे थो त अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वॾे इंतज़ार बैदि ॿुध जी दोस्तो सफ़र में हुजण जे करे इंटरनेट सिग्नल ड्रॉप थियनि पिया। जेकॾहिं अव्हां ताईं कुझु पलकनि जे लाइ आवाज़ न ईंदो हुजे त उन जे लाइ माफ़ु कंदा। मोहतरम मोहम्मद ज़रीफ़ सारियो साहब मदीना मुनव्वरा सऊदी अरब जिद्दा खां पाण सां गॾु आहिनि ऐं लिखनि था अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बहितरीन प्रोग्राम वॾे इंतज़ार बैदि ॿुधण लाइ वरी मिलियो। अल्लाह पाक अव्हां खे सलामत रखे। आमीन सुम आमीन। मोहम्मद ज़रीफ़ अव्हां जी महिरबानी। एहसास